जेके नबी आया उन जो जेतिरियूं जमात हुयो ईसा जी उम्मत, मूसा कलीमुल्लाह जी उम्मत, हजरत आदम जी उम्मत, हजरत नूह जी उम्मत, दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत, तमाम अंबिया अलैहिस्सलाम तस्लीम जो उम्मत हो एक पासे, पर मुझे लजपाल नबी जी उम्मत जो शान मथा हुआ है। सुभान अल्लाह। हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला के चयो तो मौला मीज़ान देखार त मां ॾिसां जंहिंमें अमल तोरींदे। वो मीज़ान कहिड़ो हूंदो जंहिंमें अमल तोरींदे? मीज़ान क़यामत जे ॾिहाड़े लॻंदो, तराज़ू लॻंदी जिते अल्लाह ताला अमल तोरींदो, रब अमल तोरींदो हर कंहिंजा। तुंहिंजा मुंहिंजा सभिनी जा अमल लिखजनि पिया, किरामन कातिबीन हे कुलनि ते वेठा आहिनि। साईं करीमन फरमायो सॼे कुले वारो मलाइक नेकियूं लिखंदो आहे, खबे कुले वारो मलाइक गुनाह लिखंदो आहे। साईं करीमन फरमायो त तव्हां अहिड़ो अमल कयो जो तव्हांजो सॼे कुले ते वेठल मलाइक मसरूफ़ रहे, खबे कुले ते वेठल मलाइक ख़ामोश रहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कंहिं बहाने जूं घणियूं नेकियूं थी वेंदियूं आहिनि, घणियूं नेकियूं जॾहिं थींदियूं आहिनि त ॿई मलाइक गुनाह लिखण जे बजाय ॿई नेकियूं लिखण शुरू कंदा आहिनि। उन जूं नेकियूं एतिरियूं थी वेंदियूं आहिनि जो हिकिड़ो मलाइक थकिजी पवंदो आहे नेकियूं लिखी लिखी। तव्हां बि एतिरियूं नेकियूं कयो न, बदकारी जे पोयां न, बेहयाई जे पोयां न, अहिड़ा कम कयो जो तव्हांजे खबे पासे वारो कुले वारो मलाइक जॾहिं क़यामत में अचे त तव्हांजे अमाल नामे में दफ़्तर में हिकिड़ो गुनाह न हुजे, हे अचे त दफ़्तर भरे अचे मौला हिन हेतिरा अमल कया आहिनि। रब फरमाए त तव्हां वञो महबूब जे सदके जन्नत में तव्हांजी ठाहे। अगलाणी जो ॻोठ वारो सम्झो था हले कोन था सम्झो? हा, वो मीज़ान तुरंदो हिते तूं लिकी लिकी गुनाह कर न, पर्दनि जे पोयां लिकी कमरनि में माण्हुनि खे त ख़बर कोन थी पवे। बेहयाई जो कम कयई, गुनाह जो कम कयई, रिश्वत वरतई, व्याज वरतई, चोरी कयई, ज़ोरी कयई, ज़ुल्म कई, माण्हुनि खां लिकी अमल करे सघींदो पुट, अल्लाह खां लिकी कॾहिं कोन थो सघे। ॿियो केरु ॾिसे थो या नथो ॾिसे, अल्लाह ॾिसी रहियो, रब ॾिसी रहियो आहे। सम्झो था? गुनाह कयो तो ओॾी महिल यादि रखिजो त असांखे अल्लाह जे साम्हूं पेश थियणो। मदीने वारे साईं फरमायो 5 सुवाल हर मुसलमान खां थींदा क़यामत जे ॾिहाड़े। घणा सुवाल? 5 सुवाल हर इंसान खां हशर में थींदा, तेसी उन जा कदम हशर में कोन चुरंदा जेसी इन्हनि 5 सुवालनि जा जवाब न ॾे। तवज्जो ॾिजो मुंहिंजे, ये हदीस पूरी कयां त पोइ वरी मीज़ान ते थो अचां। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़ो ॾिहाड़ो, हिकु ॾींहुं क़यामत जो 50,000 सालनि जेतिरो हिकिड़ो ॾींहुं हूंदो। सिज नेज़े बराबर हेठि लही ईंदो। माण्हुनि जे जेतिरा गुनाह कया हूंदनि उन्हनि गुनाहनि जे कतरे करे उन्हनि खे पखर थींदो, पसीनो थींदो, एतिरो पखर थींदो जो उन्हनि जिस्म में पखर वहंदड़ हूंदो। दुनिया में हवा लॻंदी आहे त पखर सुकी वेंदो आहे, पर क़यामत में गुनहगारनि खे हशर में इहो अज़ाब थींदो जो उन्हनि जो पखर उन्हनि जो जिस्म ते चंबड़ी वेंदो, वही हेठि न हलंदो। जिस्म ते चंबड़ी वेंदो, मथां सिज जी तपश जो थींदी त उहो पखर वठी टहकंदो, पुॼंदो, पुजंदो, तव्हां जूं रड़ियूं निकिरी वेंदियूं, उन बदकार जो दाहूं निकिरी वेंदियूं। रड़ियूं करे चवंदो अल्लाह आहे को बचाइण वारो, आहे को मुंहिंजी मदद करण वारो। पर क़ुरान फरमायो न अबो कम ईंदई, न अम्मा कम ईंदई, न भाइर यार कम ईंदई। यौम यफिरुल मरउ मिन अखीह व उम्मिही व अबीह
व साहिबती व बनी के न्यारे ते दोस्त दोस्तन का धार थी विंदा अपने पुटन का धार थी विंदो ज़ाल मुर्स का धार थी विंदी को के जो साथी न होंदो अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदू इल्लल मुत्तक़ीन परहेज़गार मुत्तकी अल्लाह वारन का सिवा या सब दोस्त रुसी विंदा पर दोस्त दोस्तन जा दुश्मन बनजी विंदा को मदद करण वारो कोन हूंदो इते तुझे अकलाने जे कोठ में तो के काजियत पहुंचे तकलह प्या हली ना परेशान नथी मां तुझो मददगार वेठो आया मां तुझो दोस्त वेठो आया भावी दो दोस्ती दो अदो इंदो यार इंदा अजीज इंदा दा परेशान नथी तुझो मददगार मां आया सुभान अल्लाह पर क़यामत जे हारे को तुझो मददगार न होंदो साईं करीमन फरमायो पंज सवाल थींदा पहिरियों सवाल इहो थींदो जो उम्र ॾिनी माई किथे गुज़ारी हुई 10 साल जो हुए 20 सालन में वफात कई 50 सालन में 60 सालन में जेडी वडी उम्र ओडो वडो हिसाब लम्हे लम्हे जो हिसाब थींदो लम्हे लम्हे जो खड़ी खड़ी जो तो का पुछारो थींदो ओ जो रातिन जो रातियूं टाड़ुन बटाकुन में बड़ाई गीबत ऐं गिला में सॼी रात तुंहिंजी गुज़री वञे ओता कुन ते कचरियुनि में अल्लाह जो नालो याद न बीठो राग रंग जी महफिल में बेहयाई बदकारी में वक्त गुजारी बर्बाद कई हुई अल्लाह तो फरमाए वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह वारिय जे ज़र्रे जेतिरो जो गुनाह जो कम कयो हूंदई त उन जो तोखां पुछाणो थींदो नेकीअ जो ज़र्रो कयो हूंदई त उन जो बि अजर मिलंदई इनाम मिलंदई ओ मिठा हशर में पहिरियों सवाल थींदो वक्त किथे गुज़ारियो हुई मस्जिद में जो वक्त नमाज जे इंतजार में गुजरे मदीने वाले साईं फरमायो तां जे भले में भलो वक्त हुआ जो नमाज जे इंतजार में शलन मौलवी का हिकड़ो मिनट देर थे ओ मौलवी जे ला बाहे बारे लीदा ओ मौलवी एकड़ो मिनट वधी वियो जल्दी कर नमाज पढ़ा नमाज पढ़ण आयो ही मौलवी ते थोरो करण आयो ही आओ कि न गलत हो एकड़ा नमाज ते अचण कोन जेके ईंदा से घर में दबकी ते नालो कोन हुंदन कावड़ वरी मौलवी जी बता आओ न बा मस्जिद जे आलिम जे मथा कावड़िया वेठा हुंदा मस्जिद जो आलिम इमाम तवा जो जेको नमाज तो पढ़ाए तवा जे अमलन जो वारिस आ जे पंहिंजे इमाम जी गिला रुगी कई न उनजी हिकड़ी नमाज कबूल कोन थींदी गिला करे गीबत वेही करे मौलवी हेड़ो मस्जिद जो इमाम हेड़ो उनजी नमाज़ ही कोन थींदी जो कि उनजे पोयां थो पढ़े समझो था मस्जिद में वे भली देर थे तॾहिं मस्जिद में वेठा हुजो त इहो वक्त घड़ी घड़ी तव्हां जे लाइ वॾी क़ीमती आहे पहिरियों सवाल थींदो वक्त किथे गुज़ारी ॿियो सवाल इहो थींदो जवानी कीअं गुज़ारी हुई मूंखे हिते कुराड़नि खां वधीक नौजवान तव्हांजे अकलाणे जा नज़र घणा था अचनि साईं करीमन फरमायो ॿियो सवाल थींदो जवानी किथे गुज़ारी हुई जवानी ज़िंदगी जा त सभई लम्हा भला आहिनि नाबालिग आहे उन ते त को गुनाह न आहे समझो था कुराड़ो थी वञे उन ते मयार न आहे कुराड़प में माण्हू सजदो बि नथो ॾेई सघे वेही नमाज़ पढ़े इशारनि सां पढ़े बीमार आहे टंगुनि खां माज़ूर थी वियो सजदो नथो ॾेई सघे उन ते मयार न आहे जवान आहे नौजवान आहे चाहे त गुनाह करे सघे थो चाहे त ख़ता करे सघे थो पर दिल में खौफ अथसि यार गुनाह कंदुसि रब नाराज़ थी वेंदो गुनाह कंदुसि अल्लाह नाराज़ थी वेंदो इन नियत सां गुनाह के छॾे दे रब फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान ओ जेको रब जो खौफ रखे
गुनाह के छॾे दे अल्लाह उन जे लाइ जन्नतुनि जो ऐलान कयो आहे। मदीने वाले साईं फरमायो ओ वो नौजवान जेको जवानी में अल्लाह जे दर ते मौत कंदो आ गुनाहन खां तौबा ताइब थींदो आ इन नौजवान के अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो आहे। करीमन फरमायो वो नौजवान जेके का हुस्न वारी साहिब जमाल साहिब मनसब औरत बुखारी शरीफ की हदीस का औरत बदकारी चला सके पर नौजवान चवे तो इन्नी अखाफुल्लाह ओ औरत मां अल्लाह का डिजा छो बदकारी चवे छो नवींदुस अल्लाह जो हबीब तो फरमाए क़यामत जो ॾियारो थींदो इन जे बदकारी के गुनाह के छॾे औरत बेहयाई जे लाइ सॾे बि थी यार गुनाह जे लाइ सॾे बि छो चवे थो अदा वेझो न वेंदुसि रब खां डिॼां थो। हबीबन फरमायो क़यामत जे ॾियारे इनखे अल्लाह पंहिंजे अर्श जे साए हेठां विहारींदो। ॾियारे ॿुधायो माए त माण्हू पंहिंजे पघर में ॿुधंदा पिया रड़ियूं पिया कंदा दाहूं पिया कंदा हिन गुनाहनि खां मुंहुं मोड़े रब जे ख़ौफ़ रखण वारे नौजवान खे अल्लाह पंहिंजे अर्श जे साए हेठां विहारींदो। वरी जो सुभान अल्लाह अदा का ॻाल्हि सम्झो था हले हवा में ॻाल्हि मुंहिंजी मथां थी हली। पहिरियों सवाल जिंदगी किथे गुजारी ॿियो सवाल जवानी किथे गुजारी टियों सवाल इहो थींदो त पैसा दौलत किथां कमाई हुई दुनिया किथां कमाई हराम त कोन कमाई व्याज त कोन वरतई बेहयाई करे त कोन कमाई धोखेबाज़ी मिलावट माप तोड़ में कमी करे फसाद करे त पैसो न कमाई पराओ हक त न खाधई न्याणीअ जो हक खाई वञे भेण जो हक खाई वञे पीउ मरी वञे विरासत में भेण जो हक न ॾियो भाइर ज़ुल्म कंदा आहिनि भाइरनि जो हक खाई वञे यारनि जो हक खाई वञे हराम कमाए पंहिंजे घर में खणी अची मदीने वारे साईं फरमायो हिकिड़े रुपए जो पाई जो पुछाणो थींदुई माल किथां कमायो हुई हलाल कमा पुट हलाल खा त अल्लाह ताला हलाल में इज्जत बि रखाई आहे त बरकत बि रखाई आहे। ब्याज वठंदो जी ब्याज के अॼुकल्ह माण्हू गुनाह ई नथा सम्झनि रुपयो ब्याज जो खाए होॾा बैतुल्लाह में पंहिंजी माउ सां ज़िना करे ब्याज जो रुपयो अञा वॾो गुनाह। हदीस मदीने वारे साईं हिकिड़ो रुपयो ब्याज जो एॾो वॾो गुनाह हुआ हदीस ॿुधी लिंग था ॾकनि ओदा ब्याज न खा हराम न खा। मदीने वारे साईं फरमाए चौथो सवाल इहो थींदो त पैसा किथे ख़र्च कई किथां कमाई किथे ख़र्च कई। आमदनी जो पुछाणो थींदो ई रवानगी जो पुछाणो थींदो। हिकिड़ा माण्हू कमाईंदा हिलाल मास्टर हिलाल पखार आई ख़र्च वरी हराम में कंदो बदकारी में चलन गोठ में को नाचू अचे रन जे मथा पैसा घुरींदो आओ न हाँ हुन 1000 रुपया घुरिया मां वरी 2000 रुपया घुरिया। इहो रुपयो जेको हराम में ख़र्च कई हुई ये पैसा तपाए तुंहिंजे जिस्म ते हीअं चंबड़ाया वेंदा हशर में लेकिन हराम में तो उड़ाया हिलाल अल्लाह ॾिनो अथई त हिलाल में ख़र्च कर बच्चन ते वञी ख़र्च कर न बदकारी में छो तो ख़र्च करे। महबूबन करीमन फरमायो पंहिंजे बच्चन के सुठो खाराए माण्हू त उनखे बि अल्लाह ताला इन ख़र्च करण जो उठ जे ख़ैरात करण जेतिरो अजुर अता फरमाईंदो। घर वारी वीचारी रोए वेठी त मुड़स मुंहिंजे लाइ चङी मानी वठी अचे चङी शइ वठी अचे सुठो को वॻो वठी अचे हे हमरा होटलुनि ते वेही यारनि सां यारियूं वेठो मल्हायूं पैसा सब यारनि ते ख़र्च करे जॾहिं बच्चन के खाराइण खां बरो थो चढ़े।
अक्सर तौर ते नौजवाननि जो इहो हाल आहे। यारनि दोस्तनि सां वेठा हूंदा त हज़ार उॾारे छॾींदा, बच्चनि ते ख़र्च करण खां बरो चढ़ंदो। मदीने वारे साईं फरमायो तव्हांजी भले में भली ख़ैरात इहा आहे जेका तव्हां पंहिंजे घर ते ख़र्च कंदा आहियो। पंहिंजे पुटनि ते, पंहिंजी घरवारी ते, पंहिंजी अमड़ ते, पंहिंजे अबे ते जेको ख़र्च कई हुई इहो बि तुंहिंजे लाइ ख़ैरात में शुमार थींदो। ऐं इन खां भली ॿी का ख़ैरात आहे ई कोन्हे। नबी जो फरमान आहे। का ॻाल्हि सम्झो था मुंहिंजी की न कोन था सम्झो? अमल बि कंदव की न कोन कंदव? ऐं पंजो सुवाल जेको क़यामत जे ॾिहाड़े थींदो, आख़िरी पंजो सुवाल, जेको इल्म सिखियो हुई उन ते केतिरो अमल कयो हुई। बुज़ुर्गनि खां नसीहत ॿुधई, तकरीर ॿुधई, जुमे जुमे ते आलिमनि जो ख़िताब बि ॿुधई, ॻोठ में जलसो बि थियो, नसीहत ॿुधई, उन ते अमल छो न कई इहो बि पुछाणो थींदई। ओ मिठा जे अमल न कंदे नबी साईं फरमायो ॿिनि माण्हुनि ते अल्लाह खे सख़्त ॾमर हूंदो आहे, तमामु घणो गुस्सो हूंदो आहे ॿिनि माण्हुनि ते। हिकिड़ो वो जेको कुराड़ो दाढ़ी अच्छी थी वने पोइ बि ज़िना करे इन अच्छी दाढ़ी वारे ते रब खे न दाढ़ी में सफेद वार अची विया, वरी बि ज़िना, वरी बि बदकारी, वरी बि बेहयाई, इन कुराड़े ते रब खे सख़्त ॾमर हूंदो। सम्झो था? ऐं ॿियो उहो जेको इल्म सिखे वरी अमल न करे, ख़बर बि अथसि निमाज़ छॾणु हराम आहे, ख़बर अथसि रोज़ो छॾणु गुनाह हुआ, ख़बर अथसि व्याज वठणु हराम आहे, ख़बर अथसि त हे गुनाह हुआ, हे बदकारी आहे, हे चङो कमु आहे, हे मठो कमु आहे, इल्म बि अथसि, नबी जे फरमान जी बि ख़बर अथसि, वरी बि अमल नथो करे, वरी बि शैतान जे रस्ते ते थो वञे। अल्लाह जे हबीब फरमायो इन माण्हू ते रब खे ॾाढो ॾमर हूंदो आहे। सभिनी खां पहिरियां जहन्नम में उहे इल्म वारा वेंदा जेके इल्म सिखी वरी अमल नथा कनि। सभिनी खां पहिरियां दोज़ख में उहे वेंदा, इल्म बि आहे वरी बि अमल न कनि। हा उहे माण्हू जिन खे ख़बर न आहे, अवाम माण्हू मदरसनि में त हाणे वञनि नथा, आलिमनि वटि वेहनि नथा, इल्म न आहे ॿी ॻाल्हि आहे, पर जे इल्म बि आहे वरी बि गुनाह करे त इन माण्हू ते अल्लाह खे वॾो ॾमर हूंदो। अमल कबो हले कोन कबो? कहिड़ा कहिड़ा अमल कंदो भाउ? पोइ अॼु खां पोइ वाइदो कर त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदे। पढ़बी निमाज़ की न कोन पढ़बी? मन तरक सलात फ़क़द कफ़र, सही बुखारी शरीफ जी हदीस आहे। जे निमाज़ छॾे ॾिनी उन ॼण के कुफ़्र कयो आहे। अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन, कुरान तो फरमाए निमाज़ कायम कयो, मुशरिकन मंझा न अचो। जेको निमाज़ नथो पढ़े ॼण मुशरिक आहे। तारिकुल जमात मलऊन, जेको जमात निमाज़ छॾे ॾे उहो अल्लाह जी तरफ़ां लानती आहे। तारिकुल जमात यंजुरु इला समाई अलनहु, बेनिमाज़ी जमात निमाज़ छॾे ॾियण वारो आसमान ॾे ॾिसंदो आहे त आसमान उन ते लानत कंदो आहे। व तारिकुल जमात यमशी अलल अर्द कल अनहु, जॾहिं बेनिमाज़ी ज़मीन ते हलंदो आहे त ज़मीन उन ते लानत कंदी आहे त मार ख़ुदा जी पोइ निमाज़ छो नथो पढ़े? एतिरियूं निमाज़ूं पुट छॾे वेठो। हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे ॾे, मदीने वारे साईं फरमायो उनखे 4000 साल जहन्नम जे गॾ में जलायो वेंदो। अॼु वाइदो कयो त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो। हथ मथे खणो मां ॾिसां। अदा फिरा थोरो हिननि खे रिकॉर्ड कर वठा, फ़ाइदे त फिरी वञनि। कॾो सीअ में सी त आहे पर हथ कॾो ॿाहिरि ॾिसां। 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो। पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, थकजी पिया आहियो? कलाक खां 5 मिंट मथे थी विया आहिनि। थका हुजो तो दुआ घुरां। हाँ सुभान अल्लाह। अमल कर त फ़ाइदो थींदई। 10 मिंट बाक़ी। अमल कर त फ़ाइदो थींदई मिठा। ओ जेको वाक़ियो पियो बयान कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारो, मौला मीज़ान ॾेखार, याद आहे विसरी वई ॻाल्हि?
करीम रब हाणे बुध अमल करण जो फ़ाइदो छा आहे मूसा पे चवे करीम रब मूंखे ॾेखार मीज़ान जंहिंमें अमल तोड़ी दे हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला मीज़ान ॾेखारियो हज़रत मूसा जो फरमाए उन जो हिकिड़ो पुड़ एॾो वॾो हुयो एॾो कुशादो हुयो जो 7 ज़मीनूं 7 आसमान खणी उन मीज़ान में रखजनि त उन जो हिकिड़ो पुड़ बि भरे को न सघंदा कुंड ते वञी बीहंदा हे हेॾी वॾी ज़मीन आहे अहिड़ियूं 7 ज़मीनूं 7 आसमान आहिनि इहो सभई मीज़ान में विझो तॾहिं बि भरिजी कोन सघंदा अल्लाह ताला खे मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मुंहिंजा मौला एॾा अमल कंदो केरु एॾियूं नेकियूं कंदो केरु भरबो कीअं एतिरनि अमलनि सां साईं करीमन फरमायो अल्लाह ताला मूसा कलीमुल्लाह खे चयो ओ मूसा तुंहिंजी उम्मत भरे न भरे मुझो आखिर ज़मान नबी मिठो मोहम्मद मुस्तफा करीम ईंदो उन जी उम्मत वारा हिकिड़ो दफ़ो चवंदा ला इलाहा इल्लल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह चवंदा हिकिड़ो दफ़ो चवंदा सुभान अल्लाह या हिकिड़ो दफ़ो चवंदा अल्हम्दुलिल्लाह या हिकिड़ो दफ़ो चवंदा अल्लाहु अकबर मदीने वारे साईं फरमायो रब मूसा कलीमुल्लाह खे चयो इन हिकु दफ़े ला इलाहा इल्लल्लाह चवण सां मां अल्लाह इन्हनि जे लाइ इहो मीज़ान नेकियुनि सां भरे छॾींदुसि देर कहिड़ी थी आहे आम मुस्लमान जी ॻाल्हि आहे तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि आहे तुझी मुझी ॻाल्हि आहे असां हिकिड़ो दफ़ो चऊं ला इलाहा इल्लल्लाह मीज़ान नेकियुनि सां भरिजी वञे ॿुधा मुंहिंजो मुर्शिद गौसल आज़म जो शान को छा हूंदो मुझे मुर्शिद पीराने पीर दस्तगीर जो छा शान होंदो जेको तो फरमाए त मां 40 साल इन हाल में गुजारिया जो फजर जी नमाज मां इशा जे हुजूर सां अदा कंदो आहियां इशारे जी हेॾी वॾी रात सुम्हूं था त सुबुह जो बि जीती सगोरी ज़ोरियां थियूं था वञ वञ निभागा कमाए अॼु त खाऊं फजर नमाज ते बि नथा उथी सघूं एॾी वॾी रात आहे सुम्ही सुम्ही पासा था सूर कर वरी बि बिस्तरे था न उथंदासीं पर दस्तगीर तो फरमाए ते हिकड़ी रात न 10 रातियूं न महीनो न हिकड़ो साल न 40 साल मुंहिंजा अल्लाह जी इबादत में गुज़रिया आहिनि जो इशा जी नमाज पढ़ी साईं जन मुसले ते वेंदा हुया त फजर थी दस्तगीर खे को अजर मिलियो हूंदो कि न को शान मिलियो हूंदो कि न चओ सुभान अल्लाह ये जो तो केड़ी हैसियत आमाद लाला वरन जी पीराने पीर दस्तगीर के वो मर्तबो दिनो अल्लाह ताला जो ये बैठे बैठे अचानक अल्लाह ताला ने तरफा इल्हाम जो फरमाए तो कदमी हाजा अला रकबत कुल्ले वलील्लाह वो अब्दुल कादिर जो कदम हर वली जी गर्दन ते आहे यो रूहानी तौर यो आवाज अल्लाह ताला हर वली जे कन्नन ताईं सिमात ताईं पहुंचायो उहो ही वक्त हुयो हिंदुस्तान में हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह हुया तन गर्दन झुकायो वेठा हुया मुराकबे में वेठा हुया यो आवाज अल्लाह ताला ख्वाजा मुईनुद्दीन जे कन्नन ताईं पहुंचायो मुईनुद्दीन कंध मथे खणी अर्ज कयो क़िबला तव्हां जो कदम मुझी गर्दन ते न मुझे अखियुनि ते मुझे सिर ते आहे वरी जो सुभान अल्लाह
वरी जो सुभान अल्लाह। यार ये मौलवी न मञो तो केड़ी वडी गाल थी भई, अल्लाह वारा तो वलियन के मञन था न। वो से आजम ओ मुर्शिद जीलानी, वो से आजम ओ मुर्शिद जीलानी, कर असां ते नजर का नूरानी। ओ तुझे दर ते खाइन राज सारा, ओ सखी पीर बगदाद वारा। तुझे दर ते खाइन राज सारा, ओ सखी पीर बगदाद वारा। आही मुर्शिद तू कुतुबे रब्बानी, आही मुर्शिद तू कुतुबे रब्बानी, कर असां ते नजर का नूरानी। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿुधा त अल्लाह वारनि जो शान पो निरालो थियो कि न थियो? बनी इसराइलन जे उम्मत जे वलियन जो यो शान बनायो है। उन्हनि वटि ज़बूर जो थोरो इल्मु हुयो। आसिफ बिन बरखिया कुरान फरमायो ज़बूर जे उनखे अल्लाह ताला किताब मञा थोरो इल्मु ॾिनो हुयो। हे अल्लाह जा वली मुझो मुर्शिद गौसल आज़म तो फरमाए, मां इल्म सिखंदे पढ़ंदे पढ़ंदे इल्म पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह मुखे कुतबियत जे दर्जे ते फाइल कयो हुयो। उन ज़माने में ही अहिड़ो क़ुरान खे पढ़ण जो एॾो वॾो दर्जो मिली वियो। ॿुधाए त पोइ अल्लाह जे हबीब जे उम्मत जे वलियन जो शान केॾो आला हूंदो। पुट अल्लाह वारनि जी सोबत में वेहिजे न पोइ। हाँ, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। बुछड़ो हो जे बदकार हो जे कि अल्लाह हमारे जी सोबत में अचे, निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी।